नाज़रीन भलीकार चवंदासीं। हाणे ज़िक्र कंदासीं त असां वटि अॼुकल्ह हिकिड़ो टर्म हलंदो आहे औरताणे आवाज़ ते हिरख जी अगवा थियणु। केतिरा ई माण्हू अगवा थियनि था, पोइ उहे राजूणी करे भुंग भरे उहे वाज़ियाब थियनि था ऐं वरी क्रेडिट वरी ज़ाहिरी तौर ते पुलिस खणंदी आहे। पुलिस या उन थाणे जो SHO खे गुलनि जा हार पहिराया वेंदा आहिनि ऐं ॿुधायो वेंदो आहे त मुक़ाबले खां पोइ असां जेको आहे हिन खे बाज़ियाब करायो आहे। पर चोॿोल इहे हूंदा आहिनि त उहो राजूणी थी आहे, जेके बाअसर आहिनि मक़ामी उन्हनि जी मुदाख़लत हूंदी आहे ऐं उन सां गॾोगॾु उहे भुंग भरींदा आहिनि। उनखां पोइ जेके आहिनि से उन्हनि जी बाज़ियाबी अमल में अचे थी, छाकाणि त सिंध पुलिस अॼु ताईं का अहिड़ी कार्रवाई कोन करे सघी आहे, अॼु ताईं के अहिड़ी गिरफ़्तारियूं कोन करे सघी आहे त जेके इन क़िस्म जा टोला आहिनि, इन क़िस्म जा ग्रुप्स आहिनि, उनखे को निर्वार कोन करे सघी आहे, उनखे को मीडिया जे आॾो उनखे कोन आणे सघी आहे। ऐं हमेशह इहो ई हिकिड़ो उज़र ॿुधायो वेंदो आहे या हिकु इहो ई तरीक़ो ऐं हिकु बयानु ॿुधायो वेंदो आहे त जेके धाड़ेल आहिनि, जेके अगवाकार टोलो हुयो, उहो मुगवीअ खे हिकु जॻह खां ॿिए जॻह ताईं मुंतक़िल करे रहियो हो, शिफ्ट करे रहियो हो, त उन दौरान मुक़ाबिलो थियो ऐं असां उनखे बाज़ियाब कराए वरितो आहे। अॼु ज़िक्र कंदासीं त चिन्यूट जो 9 मेंबरनि ते ॿधल हिकिड़ो दोलाइन जो ग्रुप आहे, डांस ग्रुप बि उनखे ॿुधायो वञे थो ऐं फ़नकार आहिनि उहे जेके आहिनि दोलारी आहिनि, उन्हनि खे शादीअ बहाने घुरायो वियो। उन्हनि खे पंजाब जे इलाइक़े रहीम यार खान मां अगवा कयो वियो आहे, उनखां 1 करोड़ खां वधीक भुंग तलब कयो वियो आहे। ऐं असां वटि बि जेकॾहिं ॻाल्हि कयूं कशमोर कंदकोट ख़ासि तौर ते, उते जेके आहिनि से ॼण त गढ़ मञियो वञे थो अॼुकल्ह। ऐं घोटकी में बि माण्हू जेके आहिनि से हिकु माण्हू घोटकी में बि अगवा थियल आहे। ऐं कशमोर कंदकोट में केतिरा ई माण्हू जेके आहिनि से अगवा थियल आहिनि ऐं उहे बाज़ियाब थियनि था, पर उनजो तरीक़ेकार इहो ई आहे जेको मूं शुरूआत में ॿुधायो। ॻाल्हि ॿोल कंदासीं समाजी अॻवान आहिनि, लेखक आहिनि, ज़ुल्फ़कार हालेपुट साहब असां सां गॾु आहिनि। हालेपुट साहब प्रोग्राम में भलीकार चवां थो। साईं महिरबानी, थैंक यू वेरी मच। वरी महिरबानी। साईं पाण पहिरियां बि इन क़िस्म जे इशूज़ ते, सोशल इशूज़ ते प्रोग्राम करे चुका आहियूं ऐं तव्हां उन्हनि में शामिलु हूंदा आहियो। औरताणी आवाज़ ते हिरख जी अगवा थियण जो हिकिड़ो टर्म हलंदो आहे असां वटि। पुलिस चवंदी आहे त असां छा कयूं, माण्हू जेके आहिनि उहे पंहिंजो पाण अची कचे में वञनि था ऐं पोइ उन्हनि खे असां छा था करे सघूं। बाज़ियाबी जो तरीक़ार मूं पंहिंजे इंट्रो में ॿुधायो त अक्सर जेके केसिस आहिनि उनमें ईअं ई थींदो आहे। कीअं था ॾिसो तव्हां? पाण सिस्टम ते बि ॻाल्हाईंदासीं, पर पुलिस जी बेवसी आहे ऐं सिस्टम जी बेवसी आहे त उहे माण्हू जेके आहिनि से अगवा थियनि था। ऐं पुलिस ऑफिसरनि सां जॾहिं असांजी ऑन दी रिकॉर्ड या ऑफ दी रिकॉर्ड ॻाल्हि थींदी आहे त उहे चवंदा आहिनि त असां पेनाफ्लेक्स हणाईंदा आहियूं, बैनर हणंदा आहियूं त पंहिंजे पाण खे महफ़ूज़ रखो। ऐं असां कोशिशि कंदा आहियूं त जेके कचे तरफ़ रस्ता वञनि था उते पिकेटूं क़ाइमु कयूं आहिनि, माण्हुनि खां पुछा गछा कंदा आहियूं, या वरी टेक्नोलॉजी जे वसीले बि उन्हनि खे अगवा थियण खां बचाए वठंदा आहिनि। पर अगवाकार जेको आहे उहो अगवा करण में कामयाबु थी वञे थो ऐं जेको भुंग बि वठी वञे थो। पोइ हाणे उहो जेतिरो डिमांड करे थो ओतिरो न हूंदो, पर बाअसरनि जी मुदाख़लत सां जेको सिलसिलो आहे उहो राजूणी हले थो। सिस्टम जेको आहे सो उहो ॼण नाकाम नज़र अचे थो। कीअं था ॾिसो हिन सूरत हाल खे? साईं ॾिसो, ही जेका इंडस्ट्री आहे अगवा बराए तावान जेके किडनैपिंग फॉर रैंसम थो चए, इहा बेसिकली हिकिड़ी इंफॉर्मल इंडस्ट्री आहे पाकिस्तान में। काफ़ी जेके पाकिस्तान टाइप स्टेट्स आहिनि, जीअं अफ्रीका में तव्हांखे यादि आहे ईंदो आहे त बाबा बहरी जहाज़ ई अगवा थी विया, हाणे हुकूमतूं लॻी वियूं आहिनि माण्हू छॾाइण में कज़ाकनि जे हथां। त ईअं हिकिड़ियूं जेके हिन क़िस्म जूं रफ स्टेट्स आहिनि जिते लॉ एंड ऑर्डर अञा वॾो इशू आहे, उते ही इंफॉर्मल इंडस्ट्रीज़ आहिनि। ऐं तव्हां ॾिसो त हाई प्रोफाइल केसिस खां तव्हां नंढा आहियो, तव्हांखे इलाही यादि आहे न रफ़ी काछिलो अगवा थियो, पीसा पागारो हुन केस में पियो डायरेक्ट। तव्हां ॾिसो इलाही माण्हू किडनैपिंग थिए, तमामु हाई प्रोफाइल। पोइ तव्हां ॾिसो त माना सिस्टम्स हूंदे बि, पुलिस हूंदे बि, लॉ एंड ऑर्डर जूं ॿियूं एजेंसीज़ हूंदे बि ट्याकड़ी थी हले। ऐं इहो माना वॾे हाई प्रोफाइल केसिस खां वठी वेंदी आर्टिस्ट था अगवा थियनि। सिंध में तव्हां ॾिसो इलाही आर्टिस्ट घुराए वेंदा आहिनि शादियुनि में ऐं पोइ अगवा थींदा आहिनि। त हाणे पाण बेसिकली जिन इलाइक़नि में रहंदा, इहे शहरी इलाइक़ा आहिनि, उते इलाही माण्हू परेशान थींदा आहिनि त इहे पहुता कीअं। पर जेके ॿाहिरां जा माण्हू आहिनि या जेके कच्छनि जा माण्हू आहिनि, तव्हांखे ख़बर आहे तव्हां ॿाहिरां जा माण्हू आहियो, त उते माण्हुनि खे ख़बर हूंदी आहे त कहिड़ा माण्हू छा पिया कनि कीअं। त उते धाड़ेल या इन क़िस्म जा क्रिमिनल या ॾोहारी उहे बि समाज जो उन रूरल समाज जो हिसो आहिनि या कचे जे समाज जो हिसो आहिनि। पोइ शादियुनि में बि ईंदा पिया आहिनि, उन्हनि वटि ऑफिसर पिया ईंदा आहिनि। मतिलबु सॼे तरह में उथंदा वेंदा पिया आहिनि, तरह जो हाल कमु बि ईंदा आहिनि, वरी सहूलियतकारी बि कंदा आहिनि, ॿिया कम कंदा आहिनि। तंहिंजे करे
या डान अख़बार में अचे थी ख़बर या जेको पंहिंजो अर्बन क्लास आहे उहो जेॾीमहिल तव्हांजो प्रोग्राम ॾिसे थो त उहो छिरकिजी थो पए, पर तव्हांखे ख़बर आहे त इहो हिकिड़ी इंफॉर्मल इकोनॉमी जो हिसो आहे जेको उते हलंदो थो रहे ऐं माण्हुनि खे ख़बर हूंदी आहे। पर हाणे हिन में जेके ॿ टे शयूं जेके अहम आहिनि इहे आहिनि त मिसाल ख़ुदा ख़ासिता को एक्सीडेंट थो थिए, कुझु थो थिए त तव्हां ॾिठो क्राइम सीन ते पोइ उते पिकेट्स जीअं तव्हां पंहिंजे बि इंट्रो में चयो पिकेट्स आहिनि, उते चेकिंग पॉइंट्स आहिनि, टेक्नोलॉजी आहे, GIS सिस्टम आहिनि, ड्रोन आहिनि, त इहे जब सभिनी शयुनि जी मौजूदगी आहे त उन खां पोइ मुसलसिल इन्हनि में इज़ाफ़ो छो आहे। ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां, हींअर मुंहिंजे पुट जी एडमिशन थी अमेरिका में, घर पियो ॾिसूं पंहिंजे लाइ न्यूयॉर्क में, त घर हिकिड़ो घर मिसाल तौर उतां अमेरिकन पाकिस्तानी 5 करोड़ रुपयो मिले त साॻियो घर न मिले त पुछे पियो त एॾो फ़र्क़ु छो आहे, त माण्हू पिया चवनि हीअ स्कैम आहे, हिन में न पइजो, हिन में को न को चकर हूंदो। त तव्हां इन पासे जेके माण्हू फ़ोनुनि ॿोनुनि ते वञनि था हिरकजी या अदरवाइज़ जीअं डोलारी ऐं पंहिंजा खजी विया, त इहे बि फ़ोनुनि ते एतबार कंदा आहिनि, ॻाल्हियुनि ते एतबार कंदा आहिनि, ईअं न आहे त पहिरीं रेकी कनि वञी ॾिसनि त इहे माण्हू सही आहिनि छा आहिनि। तव्हां ॾिसो त ॿारनि में कॉल ईंदी आहे, मिसाल तौर तव्हांजे रेफरेंस सां मूंखे का कॉल अची वई त ज़रदारी साहिबु जे रेफरेंस सां ॻाल्हाए थो, साईं तव्हां आर्टिस्ट आहियो, मुंहिंजे पुट जी काज में अचो। त इन करे इहो का अचरज वारी ॻाल्हि आहे। अचरज वारी ॻाल्हि हीअ आहे त को बि अकाउंट फार न पियो थिए हिन में, त पोइ हिकिड़ो माण्हू ॿधिजे, हेॾो वॾो क्राइम पियो थिए, ऐं तव्हां ॾिसो त साल ॾेढ खां मुसलसिल वाधारो आहे, ऐं ॿिनि प्रोविंस जे विच में हाणे इहो मामिलो वधे पियो, उन सां बैड इम्प्रेशन आहे, कोऑर्डिनेशन ख़राब पई थिए, इमेज ख़राब पियो थिए। तव्हां ॾिसो रंगयार खानी जो पासो सॼो टुपी माण्हू हेॾा पंहिंजे कचे में खणी था अचनि, त शहरनि जो बि खे ख़ौफ़ आहे त हीअ कहिड़े क़िस्म जो मामला आहे। त मुंहिंजे ख़्याल में अगरि हुकूमत या जेके बि लॉ एनफोर्सिंग एजेंसीज़ आहिनि उहे थोरी मुड़सी कनि त उन्हनि खे सॼी ख़बर आहे त हीअ कीअं पियो थिए, छा पियो थिए, ऐं उन में इज़ाफ़ो यकीननि चैलेंज आहे, न रुॻो शहरनि जा, उन्हनि जी जान माल जी हिफ़ाज़त अहम आहे, पर ख़ुदि जेको आहे सो पुलिस लाइ ऐं इदारनि लाइ। ऐं नतीजे में छा थो थिए, जेॾीमहिल पाण नंढनि नंढनि क्राइम्स में राजूनियूं करे क्रिमिनल्स खे छॾे था ॾियूं त उनजो नुक़सानु इहो थो थिए त तव्हां ॾिसो त कराची पुलिस जे चीफ जी ऑफिस ते हमिलो थी वियो, पिशावर में हमिलो थी वियो, त माना पोइ छा थो थिए त इहे नंढा नंढा क्राइम्स में असीं माण्हू छॾे था ॾियूं। रिट ऑफ लॉ जेकी आहे इदारनि जी, रियासत जी या कानून जी या हुकूमत जी रिट चैलेंज थींदी थी रहे त पोइ टेकन फॉर ग्रांटेड था वठनि। अच्छा ज़ुल्फ़िकार साहिबु, असां वटि मादर सां तव्हांजी ॻाल्हि कटियां थो, असां वटि हिकिड़ो तासुर आहे या उहा हक़ीक़त बि आहे त जेका पुलिस आहे, सिविलियन फोर्स आहे, उन्हनि वटि रिसोर्सिस कोन हूंदा आहिनि। मुख़्तलिफ़ मौक़नि ते जेके पुलिस ऑफिसर्स आहिनि, ख़ासि तौर ते घोटकी थियो, कश्मीर कंदकोट थियो या सखर अपर सिंध में जेकॾहिं जेके ऑफिसर्स मुक़ररु थियल आहिनि, उन्हनि सां जॾहिं ॻाल्हि ॿोल्हि थींदी आहे त उहे रिसोर्सिस जी खोट जी ॻाल्हि कंदा आहिनि। उहे चवंदा आहिनि असां वटि उहे हथियार कोन्हनि, असां वटि उहे ॿेड़ियूं, उहे शिप्स कोन्हनि के जेके अंदरि जेके आहिनि उहे जॾहिं पाणी वारी सूरत हाल हुजे थी त उन में असां उते अंदरि ताईं वञी सघूं, मतिलबु नोगो एरियाज़ बणियल आहिनि। त हाणे अहिड़ी सूरत हाल में जेका पुलिस जेका फोर्स आहे, कानून लागू कंदड़ इदारो आहे, पहिरियों इदारो आहे उहो, त उहो इमीडिएट उहो ई उन शइ खे ॾिसे थो, त उहो जॾहिं एतिरो बेवस हुजे, उहो लाचार हुजे, त पोइ सूरत हाल ज़ाब्ते में त न ईंदी। ॾिसो पुलिस बि हिकिड़ो सेगमेंट आहे न उन सॼी ओवरऑल गवर्नेंस जो, जंहिंजी जेका सिंध गवर्नमेंट जी हथ में आहे, त जेकर सिंध गवर्नमेंट जी ओवरऑल गवर्नेंस जी परफॉर्मेंस ते मसइला हूंदा त उहो रिफ्लेक्ट थींदी पुलिस खाते में। पुलिस खातो छाकाणि लॉ एंड ऑर्डर डील थो करे, इन करे असीं उन ते पिया ॻाल्हायूं, न त इरिगेशन या ॿिया समाजी भलाई इहे सभु इदारा आहिनि हिकिड़ी हुकूमत जे कंट्रोल में, लॉ इंटीरियर होम मिनिस्ट्री बि हिननि जे कंट्रोल में आहे। हाणे तव्हांखे यादि हूंदो हीअ त 8-10 माण्हू खजी विया, एमरजेंसी लॻल हुई फ्लड्स में। तव्हां ॾिठो त 2 दफ़ा ऑनरेबल चीफ मिनिस्टर साहिब जी ॿेड़ी ख़राब थी मंछर में, हिकिड़ी ॿेड़ी मल्हाए ॿी में चाढ़ियो, छो साईं पेट्रोल ख़तमु थी वियो आहे। माना जिते डिप्टी कमिश्नर हेॾी वॾी फ्लड में एमरजेंसी लॻी हुजे, ग्लोबल कम्युनिटी तव्हांखे वाच पई करे, इहो उन्हनि जी माना ना अहली एतिरी आहे जो चऊं साईं पेट्रोल ख़राबु थी वियो, एॾो रिस्की पाणी एॾो चढ़ियल, वरी CM खे शिफ्ट कयूं ॿी ॿेड़ी में, त इहो बिल्कुलु पंहिंजी जाइ ते मौजूदु आहे। असीं जॾहिं चाचड़नि वारो वाक़ियो थियो, इहे शहीद थिया हुनजा माण्हू, ऐं हितां कुझु सिविल सोसाइटी जा दोस्त विया फैक्ट फाइंडिंग जो हुते, त असां हुते ॾिठा जदीद हथियार हुआ। पुलिस वारनि वटि इहा हालत हुई जो तव्हां ॾिठो बख़्तरबंद उन्हनि खणी छॾी, हुननि पंहिंजा सिपाही कमाल कया पुलिस वारा। माना पुलिस वारनि जो हिकिड़ो त जेका वेपन आहे उहो मुक़ाबले जो न आहे,
ॿियो नतीजे में जेॾीमहिल पुलिस वारो ॾिसे थो त मथी लेवल ते टियाकड़ी पई थिए, झिरगो पियो थिए, सरदार जो फ़ोन आयो, बोतार जो फ़ोन आयो, छॾे ॾिनो, पोइ हुनजो मोराल ढहे थो। त तव्हां गरदारी साहिबु ॾिठो आहे काफ़ी सालनि खां पुलिस मुक़ाबलनि में या इन हथियार हूंदे बि मोराल न हुजण जे करे पुलिस बैकफुट ते आई आहे। बिल्कुलु सही। रुगो हथियारनि जो मसइलो न आहे, मोराल किरे थो, तंहिंजे करे क्रिमिनल खे क्रिमिनल करे ट्रीट कनि, उनखे बिल्कुलु माना जोॻियूं सज़ाऊं ॾियनि, उन्हनि खे अरेस्ट कनि, उन्हनि खे अहिड़ो मिसाल बणाइनि समाज लाइ जो माण्हू 10 दफ़ा सोचे था कंहिं क्राइम में वञे। सही, मतिलबु सज़ाउनि जो न मिलणु, हालीपुर साहिबु जेको सज़ाउनि जो न मिलणु आहे उहो बि ॾोहनि में वाद जो वॾे में वॾो कारण आहे। ऐं वॾी महिरबानी हालीपुर साहिबु, तव्हां असांखे टाइम ॾिनो। नाज़रीन, प्रोग्राम पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। ॾींदा इजाज़त, अल्लाह निगहबान।